नाज़रीन, कंबर ज़िले में कणक जो फसल मार्केट में अचण बावजूद सिंध सरकार पारां ख़रीदारी सेंटर न खोलिया विया आहिनि, जिथे त बारदानो मनपसंद माण्हुनि में विरहाए पियो वञे। वधीक तफ़सील ॾिसूं था इन रिपोर्ट में। जी हाँ, बिल्कुल। ज़िले कंबर शहदादकोट जे समूरनि पसगिरदाई वारनि इलाइक़नि बाराड़नि में कणक जेका है वो 60 खां 70 सैकड़ो मार्केट तरफ़ अची चुकी है। ऐं मार्केट में जो अघु है वो हारीअ के 1100 खां 1700 रुपया जो है वो फी मण ते मिली रहियो है। जॾहिं त सिंध सरकार जे तरफ़ां कणक जो सरकारी अघु हुयो वो 2000 रुपया फी मण जो है वो ख़रीदारी जो अघु हुयो। पर इन वक्त ताईं भी जो पूरे ज़िले कंबर शहदादकोट में पास्को जा जो ख़रीदारी मरकज़ वो कोन खुली सघिया आहिनि। न वरी जो है वो पास्को में जो है आबादगारन के बारदानो मिली सघियो है सरकारी, जैसे मार्फत जो है वो पंहिंजी कणक जो है वो पास्को वारन के ॾियनि। जॾहिं त हारी जो पंहिंजो अनो मार्केट तरफ़ आणे थो ऐं जो मार्केट में उनके अघु मिले तो उन में भी फी मण ते जो है उन जो है किलो कटौती कई वने थी। बाद में जो है उनके 1700 का 1800 रुपया फी मण की जो है वह कीमत ॾिनी वने थी। जैसे तो हारन जो ये चवण है तो उन्होंने जो फी मण ते जो खर्चो है वो लगभग 1500 का 1600 रुपया उन खर्चो अची वने तो, जैमें पानी है, डीज़ल पंजो भाण है, उन अलावा जो है बया जो खर्चा हैं उन्हनि करे हारन के जो है इंतहाई मुआशी तंगी जी जो है पंजो शिकार थियणो पियो है। हारन जो सिंध सरकार का यो मुतालबो है तो जल्द खां जल्द पास्को जा जो मरकज़ ख़रीदारी उहे खोलिया वञनि ऐं सरकारी जो अघु है 2000 रुपया उन तहत जो है सो सनन जो ख़रीदारी कई वञे। जी।